अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी ज़ोन में तव्हांजो भलीकार हुजे। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त असां हर टाइम जेको आहे सो नयो वीडियो तव्हांजे लाइ कुझु इंफॉर्मेटिव या कुझु अहिड़ा इश्यूज़ ते हवाले जे हिसाब सां जेके वीडियोज़ हूंदा आहिनि उहे अपलोड कंदा रहंदा आहियूं। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे रूबी अली जे हवाले सां आहे। जो प्रीवियस जेको असां वीडियो ठाहियोसीं 4 महीना पहिरीं, जेको सुराब सुमरे ते बेस्ड हो, पर अॼु जेको रूबी अली जे हवाले सां जेको न्यू म्यूज़िक वीडियो जेको यूट्यूब ते मतिलबु इन्हनि अपलोड कयो आहे, त हाणे चवण जो मतिलबु इहो त असां वीडियो जेको सो तनक़ीद बराए इस्लाह कंदासीं। असां मतिलबु तनक़ीद हूंदी, इस्लाह हूंदो त बाबा हीअ ॻाल्हियूं ग़लति आहिनि, हीअ कीअं आहे, हू कीअं आहे, असां को हिते को अहिड़ो गार गंद या अहिड़ो को लफ़्ज़ कोन ॻाल्हाईंदासीं। चवण जो मतिलबु इहो त हाणे ॾिसो तव्हां पाण जेको आहे सो रूबी अली पाण ई सोचे त हाणे हेॾी वॾी अदाकारा, हिन वॾे शो जी जेको शो थिए थो, हिन जो यादगिरियूं जी होस्ट आहे ऐं केतिरी इज़त अलाह सां हिनखे ॾिनी आहे, त काफ़ी सारा प्रोग्राम कई ऐं माण्हू हुनखे तमामु घणो पसंदि कंदा। त हाणे हीअ जेको म्यूज़िक वीडियो खणी आई आहे, हिन ते जेको आहे सो मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे, ॿियो हमरा आहे अलाए केरु आहे, ठीकु आहे। त हाणे चवण जो मतिलबु इहो त हाणे वरी हीअ अदाकारी साॻिया ई वरी गिला कंदा त यार सिंधी माण्हुनि जी सोच नंढी आहे, हीअं नंढो आहे, हू नंढो आहे, हीअ छा आहे, हीअ कर जेको आहे सो असांजे वीडियो ते इख़्तिलाफ़ था कनि, हू था कनि, हू था कनि। बाबा तव्हां असांजे कल्चर खे ॾिसो, ठीकु आहे, असांजो कल्चर खे ॾिसो या वरी असांजे रिलीजन खे ॾिसो, असांजे मज़हब खे ॾिसो। असांजी रिलीजन ऐं असांजो कल्चर, इहे ॿई असांजा इन शइ खे सपोर्ट कोन था कनि, ऐं इहे असांजे इन शइ में आहिनि ई कोन, त असां इन शइ खे सपोर्ट छो कयूं। हलो ठीकु आहे, तव्हांजो हिकिड़ो शौक़ु आहे इन टाइप जो, तव्हां पोइ इहो कमु न करियो। सिंधी मीडिया ते इहो कमु करण जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां उर्दू मीडिया में हलिया वञो या वरी बॉलीवुड में हलिया वञो, जेकॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जी अदाकारी करणी आहे। बाक़ी हाणे सिंधी माण्हू, हाणे तव्हां पाण ॿुधायो, इहो जेको सन टीवी ते इहो प्रोग्राम आहे, इहो म्यूज़िक वीडियो आहे, इहो साॻियो सुभाणे परीं सन टीवी ते हलंदो, जेको माण्हू ॾिसंदा, ठीकु आहे न, उन्हनि ते कहिड़ो असरु पवंदो। हलो ठीकु आहे, जेको आहे माण्हू ॾिसंदा, पर हाणे जेको घरनि में वीडियो हलंदो उहो कहिड़ो असरु पवंदो हिन ते। छो त असांजो कल्चर, असांजो जेको सकाफ़त, असांजी रहणी करणी, असांजो जेको रिलीजन ॿियनि मज़हबनि खां मतिलबु ॿियनि वर्ल्ड वाइड खां चेंज आहे। अगरि दुनिया जा माण्हू जेकॾहिं चेंज कंदा त उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे न, असां पंहिंजे माहौल खे छो ख़राबु कयूं। चवण जो मतिलबु इहो आहे त माना हाणे हिननि खे जीअं सम्झ में अचे, बहरहाल असां त इहो ई चवंदासीं त बाबा तव्हांखे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो तव्हांखे बोल्ड टाइप जी अदाकारी करणी आहे, या अहिड़ो जेको तव्हां चओ था सिंधियुनि जी नंढी सोच आहे, सभु नंढिड़ो था सोचनि, गंद था सोचनि, त पोइ तव्हां हलिया वञो बॉलीवुड में इंडस्ट्री में हलिया वञो, ॿी कंहिं इंडस्ट्री में हलिया वञो। हिते बाबा इन जो कमु कोन्हे। हिते असांजे कल्चर ते बुरा असर पइजी सघंदा आहिनि जा। छो त तव्हां पाण सोचो त सिंधी कल्चर जी अहमियत केतिरी आहे, अगरि हीअ जेके अहिड़ी शयूं अचंदियूं त केतिरो असरु विझंदियूं। बहरहाल असां हाणे जेको आहे सो पंहिंजे वीडियो खे जेको आहे सो ख़तमु कंदासीं, ऐं उमेदु कंदासीं तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो, तनक़ीद बराए इस्लाह वारो, ऐं उमेदु कंदासीं त रूबी अली ताईं अगरि हीअ वीडियो पहुचे थो त ॻाल्हि सम्झी वेंदी त वाक़ई हा यार ॻाल्हि सही आहे, त वाक़ई हीअ जेको सिंधी कल्चर जे हिसाब सां इहे शयूं ग़लति आहिनि, ऐं ग़लती माण्हू कॾहिं कॾहिं मञे बि सही। हर वार सिंधियुनि जी सोच नंढी न हूंदी आहे, कुझु माण्हू कॾहिं कॾहिं सोचे सम्झी बि ॾिसंदो आहे। ठीकु आहे, पोइ असांखे ॾिजो इजाज़त। अलाह हाफ़िज़। चैनल सब्सक्राइब कयो न कयो, हाणे असां केतिरा दफ़ा चवंदासीं। अलाह हाफ़िज़ दोस्तो।